हजरत अमीर उमर खुसूसन, हालांकि सभिनी सहाबन जो शान जुदा जुदा है। हिकिड़े शाइर ॻाल्हि चङी कई आहे मजमूई तरह, पर जेकॾहिं वरी उनखे जुदा जुदा निखेड़बो त हर हिक जी पंहिंजी फज़ीलत आहे। फरमाए थो है किरने एक ही मिशअल की, बू बकर उमर उस्मान अली। बत्ती ॿार बि आहे न बत्ती, पोइ उन बत्तीअ मां रोशनी निकिरंदी आहे, पोइ जे ओभर रोशनी आहे त बि उन बत्तीअ जी आहे, जे उलह ते रोशनी आहे त बि उन बत्तीअ जी आहे, पर जे उत्तर रोशनी हूंदी त बि उहा उन ई बत्तीअ जी लेखबी, ॾखिण रोशनी हूंदी त बि उन हिकिड़ी बत्तीअ जी। बत्ती हिकिड़ी आहे, बल्ब हिकिड़ो आहे, राड हिकिड़ी आहे, शमो हिकिड़ी आहे, सिज हिकिड़ो आहे, पर चारई तरफ़ रोशनी उन हिकिड़े ई सिज जी आहे। चवे तो है किरने एक ही मिशअल की, बू बकर उमर उस्मान अली। हम मर्तबा है यारान नबी, कुछ फर्क नहीं इन चारों में। हम मर्तबा है यारान नबी, कुछ फर्क नहीं इन चारों में। यानी कहिड़े लिहाज़ सां महबूब जे ग़ुलामीअ में को फ़र्क़ु न आहे। महबूब जा ग़ुलाम हिक जहिड़ा हुआ, ऐं सभिनी खे जेको सहाबियत जो शरफ़ मिलियो आहे सो हिक जहिड़ो मिलियो आहे। असां मुस्लमाननि जे अक़ीदे में अबू बकर सिद्दीक़ बि अखियुनि जो ताज आहे त सैयदना अली बि अखियुनि जो सरताज आहे, हजरत उस्मान बि असांजो सरताज आहे, त हजरत फारूक आज़म बि सरताज आहे। असां अहले सुन्नत वल जमात वारा इहे न चवंदा आहियूं त फलाणो घटि आहे, फलाणो वधि आहे। सभु मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जा ग़ुलाम आहिनि। छाजे करे त सभिनी खे फैज़ मिलियो आहे मुंहिंजे आमना जे लाल वटां। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां, मुहब्बत सां बुलंद आवाज़। वरी ॿियो दफ़ो ज़लात, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। इहो तव्हांखे उर्दू में ॿुधायमि, इहो मौलाना ज़फ़र अली खान जो शेर आहे। है किरने एक ही मिशअल की, अबू बकर उमर उस्मान अली। हम मर्तबा हैं यारान नबी, कुछ फ़र्क नहीं इन चारों में। पर महेसर बि चयो आहे महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। वाह जो ॻाल्हि थो करे, महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। सब सभई चओ भला, महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। महबूब मिठे जे प्यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। चश्मन ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली। दुरूद मुझे मिठड़े महबूब ते दुरूद। मां अर्ज़ पे कयो त सहाबी हुजण में सभु बराबर, सहाबी हुजण में सभु बराबर, पर वरी बि फ़र्क़ु हूंदो आहे दर्जे जो। मथां हेठां जी ॻाल्हि में महबूब करीम खां पुछनि था, मुंहिंजा महबूब तुंहिंजा सभु सहाबी सोन, तुंहिंजा सभु सहाबी नूर, तुंहिंजा सभु सहाबी अखियुनि जा ठार, असां अहले सुन्नत जे हीअं जा हार। पर मुंहिंजा महबूब आख़िर कंहिंजो त मक़ाम मथे बि त हूंदो। पाण फरमाइनि था मा सबब अल्लाह फी। दुरूद मुंहिंजे हबीब ते।
सलाह 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 मुझे साईं दे। हबीब करीम जी ज़ात बाबरकात पाण फरमाइन था, मा सबब अल्लाह फी सदरी इल्ला सबब तो फी सदर अबी बकरन। जो कुछ भी रब करीम जी ज़ात बाबरकात मां मुहम्मद करीम जे सीने में पलटियो आ, उहो मां अबू बकर जे सीने में विझी छॾियो आ। थोरो फ़र्क़ु आहे। केड़ो फर्क आ? महबूब फरमाता तो मुझे सीने में फैज़ विझण वारो मुझो रब आ। केरा दा ॾाढे चो केरा मुझे सीने में डायरेक्ट जेका ॻाल्हि विधी आ, अलम नशरह लक सदरक व वदअना अनक विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक। अल्लाह ताला फरमाए तो अलम नशरह लक सदरक, ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद मिठा तुंहिंजे सीने खे मां रब्बुल आलमीन खोले छॾियो। एड़ो मुस्तफ़ा जो सीनो खोलियई, एड़ो महबूब जो सीनो खोलियई, एड़ो सीनो खोलियई। महबूब फरमाता क़द रफ़अ अल्लाह ताला लिय दुनिया, अल्लाह ताला ये सारी कायनात मुझे आडो खणी ऐं मुझे त्रिय ते रखी आ। मां मोहम्मद करीम सॼे जहान खे ईअं थो ॾिसां जे त्रिय जे मथां का शइ पई हुजे। ऐं हुज़ूर ईअं बि फरमायो आहे त क़यामत ताईं जो को थींदो ऐं क़यामत ताईं जो को थियण वारो आहे या जो कुझु थी चुको आहे, महबूब मुस्तफ़ा फरमाईंदा सभु मां ॼाणे छॾियो। असांजे महबूब खे ख़बर आहे या न आहे? क़यामत ताईं जी ख़बर आहेसि? हाँ आहेसि। अल्लाह ताला जे हबीब पाण फरमाता क़द रफ़अ अल्लाह ताला लिय दुनिया, बेशक अल्लाह ताला जे ज़ात मुझे ला दुनिया खणी मुझे आडो रखी आ। पोइ पाण फरमाइनि था मां उन ॾे ईअं थो ॾिसां दुनिया ॾे जे माण्हू को पंहिंजे त्रीअ में निहारींदो आहे ऐं त्री इंसान जे अखियुनि जे आडो हूंदी आहे। सरकार फरमाइनि था सारी कायनात मां मुहम्मद करीम जे अखियुनि जे आडो आहे। फ़र्क़ु इहो आहे कहिड़ो त महबूब जे सीने में फैज़ विझण वारो केरु आहे? पर पाण फरमाए था वरी मां अबू बकर जे सीने में विझण वारो आहे। फ़र्क़ु रुगो एतिरो आहे त हुनखे अल्लाह पाक ॾिनो आहे ऐं सिद्दीक़ अकबर खे कंहिं ॾिनो आहे? महबूब करीम कंहिं ॾिनो आहे? मुझे मदीने वारे साईं चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह हबीब खे ॾींदो आहे, हबीब सिद्दीक़ खे ॾींदो आहे ऐं मुझे महबूब करीम फरमायो आहे अफ़दलुल बशर बादल अंबिया। बितहक़ीक़ ॿुधी छॾिजो, नबियनि जो सभिनि खां वॾो शान आहे। नबियनि जो मुक़ाबिलो को कोन थो करे सघे। बाक़ी नबियनि खे छॾे बाक़ी आदम जे औलाद में सभिनी खां अफ़दल अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात आहे। इहा आहे अफ़दलियत, इहो मक़ाम ॿियो आहे। इन जे बारे में ॻाल्हाइणो कोन्हे, पर सोणे फारूक जे लाइ वरी मुंहिंजे महबूब प्यारी हदीस ॿुधाई आहे। दुरूद पढ़ तो कयो हदीस पाक ॿुधाए छॾिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। वरी ॿियो दफ़ो सलावत। हुजूर से फरमाइन था अला ला नबी बादी, खबरदार खबरदार ॿुधी छॾियो मां मुहम्मद खां पोइ नबी कोन्हे। मां मुहम्मद करीम खां पोइ नबी हेॾे रहियो। हुजूर ईअं छो न चयो अला ला रसूल बादी, मूंखां पोइ रसूल कोन ईंदो? इहे कोन था चवनि, पाण फरमाइनि था मूंखां पोइ नबी न ईंदो। हिकिड़ो अथव रसूल, ॿियो अथव नबी। ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। कहिड़ो? सभु नबी जेके थी गुज़रिया उन्हनि जो तादाद आहे 1,24,000 थोरो घटि वधि। कुल घणा थिया साईं? 1,00,000 ॾाढे जो घणा? इहे केरु आहिनि? चओ नबी आहिनि। पर उन 1,24,000 मां रसूल आहिनि कुल 313। कोन सम्झो? नबी घणा? 1,24,000। 1,24,000 नबी
पर उन्हनि मज़ा वरी रसूल जेके आहिनि से 313 आहिनि। छो त रसूल उनखे चइबो आहे जेको पाण सां शरीयत खणी अचे, कानून खणी अचे, किताब खणी अचे।